नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट बग़ावत केस में वफ़ाक़ी वज़ीर शहरी मिज़ारी जी धीउ ईमान मज़ारी खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी IG इस्लामाबाद डिप्टी कमिश्नर ज़ाती हैसियत में तलब पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे। इस्लामाबाद में आवाज़ खे दॿाइण लाइ कंहिंखे इख्तियार ओरंगण न ॾींदासीं। छा ही जमहूरियत हुकूमत आहे? छा मुल्क में आईन आहे? नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट बग़ावत केस में वफ़ाक़ी वज़ीर शहरी मिज़ारी जी धीउ ईमान मज़ारी खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी IG इस्लामाबाद डिप्टी कमिश्नर ज़ाती हैसियत में तलब पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे। इस्लामाबाद में आवाज़ खे दॿाइण लाइ कंहिंखे इख्तियार ओरंगण न ॾींदासीं। छा ही जमहूरियत हुकूमत आहे? छा मुल्क में आईन आहे?